डॉक्टर शेर आफ्ताब नाइच जंहिंजे खिलाफ़ तव्हां केस दाख़िल करायो आहे, उन जो गुज़िरियल राति हिकिड़ो वीडियो बयान साम्हूं आयो आहे जंहिंमें उहा तव्हांजे मथां इल्ज़ाम हणे थी त तव्हां उनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ब्लैकमेल कंदा रहिया आहियो ऐं हिरासा कंदा रहिया आहियो ऐं तव्हां उनजे मोबाइल उन खां वठी करे बैंक मां उनजे अकाउंट मां पैसा कढ रहिया आहिनि। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? जी, जेकी डॉक्टर शेर आफ्ताब आहे उहा तक़रीबन असां वटि फेबरवरी में आई त मां तव्हां सभिनी भाइरनि खां हिकिड़ो सुवालु पुछ। अच्छा, जेकी स्टेटमेंट पेन निकिता न उन ते डेट ऐं टाइम मेंशन हूंदो आहे, तव्हां ॾिसो त उहा 3 मई 2024 जी प्रिंट आउट निकितल आहे ऐं जेकी उनजी ट्रांज़ेक्शन हिस्ट्री आहे उहा तव्हां चेक कंदव न तक़रीबन 3 महीननि तक थींदी रही आहे। त मां तव्हां सभिनी भाइरनि खां डॉक्टर शेर आफ्ताब खां हिकु सुवालु करणु चाहियां थो, छा उनजो ATM 3 महीननि तक यूज़ थींदो रहियो? उन कॾहिं ब्रांच में अची मुंहिंजे खिलाफ़ का कंप्लेन दर्ज कराई? छा उन बैंक जी हेल्पलाइन ते का कंप्लेन दर्ज कराई कि उनजी एतिरी ट्रांज़ेक्शन थींदी रहियूं आहिनि? छा उन्हनि पंहिंजो ATM कार्ड ब्लैकलिस्ट कराइण जी ब्लॉक कराइण जी कंप्लेन या ब्लॉक कराइण जी कोशिशि कई? छा 3 मई ते निकितल स्टेटमेंट खां वठी करे 17 दिसंबर तक उन्हनि कॾहिं कंप्लेन खिलाफ़ FIA में कोर्ट जी तरफ़ या पुलिस स्टेशन कॾहिं उन्हनि को केस दाख़िल करायो? ॾिसो, इहा जेकी स्टेटमेंट प्रिंट आउट निकितल आहे इहा दरअसल आफ्ताब अहमद नाइच प्रिंट आउट कराई 3 मई 2024 ते, जंहिंजे बाद मुंहिंजे खिलाफ़ इंक्वायरी विहाई वई। उन इंक्वायरी बाबति 6 मई 2024 ते डॉक्टर शेर आफ्ताब पाण मीरपुर मार्केट ब्रांच में पहुची करे हिकु रिटन एप्लीकेशन रिटन में उन्हनि लिखत ॾिनी कि जेकी भी ट्रांजेक्शन थियल आहिनि, जेको बि उनजो अकाउंट यूज़ थियो आहे, देयर ओन रिस्पॉन्सिबिलिटीज़, देयर ओन परमिशन, देयर ओन नॉलेज यूज़ थियो आहे, जंहिंमें मुर्तज़ा अली जो का कंसर्न का लिंक न आहे, जेकी उनजी साइन शुदा 6 मई 2024 जी साइन शुदा मार्क मौजूदु आहे, रिसीविंग कॉपी मार्क मौजूदु आहे। हिनजी ओरिजिनल कॉपी अॼु बि ब्रांच मीरपुर मार्केट में हलिया वञो फाइल में मौजूदु आहे, तव्हां अॼु बि हलिया वञो 6 मई 2024 जी डॉक्टर शेर आफ्ताब मीरपुर मार्केट ब्रांच में अची करे जेकी रिटन एप्लीकेशन मुंहिंजी क्लियरिफिकेशन ॾिनी CCTV मौजूदु आहे। बाक़ी इंशाल्लाह इन जे रिलेटेड कुझु वॉइस बि आहिनि, उहे इंशाल्लाह मां प्रेस क्लब ते पहुची सभिनीनि सां शेयर कंदुसि। अच्छा, मुर्तज़ा ट्रांज़ेक्शन थियल आहे, अकाउंट जेके इस्तेमालु थिया आहिनि उन जा जेके पैसा आहिनि उहो तव्हां जेकॾहिं ॿुधाइणु चाहियो त शेर आफ्ताब जा पैसा उहे समूरा तव्हांजे अकाउंट्स में आया आहिनि या ॿिए पासे विया आहिनि? जी, स्टेटमेंट तव्हांजे साम्हूं आहे। अगरि मुंहिंजो अकाउंट कैचर आहे मुर्तज़ा अली मीरपुर मार्केट ब्रांच में अकाउंट आहे, तव्हां चेक करे सघो था। अगरि मुंहिंजे अकाउंट में का हिकिड़ी बि ट्रांज़ेक्शन आयल आहे थियल आहे त तव्हां मूंखां पुछो, तव्हांजे साम्हूं स्टेटमेंट मौजूदु आहे। न, पर पैसा तव्हां हुन खां वठंदा रहिया हो, इहा ॻाल्हि आहे छा? कंहिंखां? शेर आफ्ताब खां। जी, अगर मां डॉक्टर शेर आफ्ताब का पैसा वरिता आहिनि त हू हाणे तक चुप छो हुई? उन्हनि मुंहिंजे खिलाफ़ कंप्लेन छो न कई? जेको हू बार बार चए थी कि मां हुनखे ब्लैकमेल कंदुसि, हिरासमेंट कंदुसि, मुख़्तलिफ़ नंबर ते मां हुनखे कॉल कंदुसि, तव्हां स्क्रीनशॉट खणी अचो, मां मौजूदु आहियां। जेकी मूं धमकी ॾिनी आहे, का मुंहिंजी वॉइस रिकॉर्डिंग, का ऑडियो रिकॉर्डिंग, का मुंहिंजो मैसेज, तव्हां खणी अचो, मोस्ट वेलकम। तव्हां जिथे मूंखे घुरंदा मां हाज़िर आहियां। मुर्तज़ा, उन्हनि जेके शेर आफ्ताब उन जा माइट आहिनि उन्हनि जो इल्ज़ाम इहो आहे त तव्हां वटि डॉक्टर शेर आफ्ताब जे हवाले सां को ऑडियो या वीडियो मौजूदु हुआ जंहिंखे बुनियाद बणाए तव्हां उन खां हेवी अमाउंट जेको आहे उहो वरितो आहे ब्लैकमेल करे। जी, छा वाकई अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे? जी, मुंहिंजो सेल फोन मुंहिंजो मोबाइल इंटरनेट में डॉक्टर शेर आफ्ताब वटि मौजूदु आहे, उनमें तव्हां चेक करे सघो था। या अहिड़े क़िस्म जे का मां मैसेज कया आहिनि या कॉल रिकॉर्डिंग कई आहे, कुझु कयो आहे, उहो बि डॉक्टर शेर आफ्ताब खणी अचे, सॼनि जे साम्हूं ॾेखारे। या जेकी उन्हनि मूंखे अमाउंट ॾिनी आहे उहा बि तव्हां खणी अचो, मुंहिंजे अकाउंट में आई आहे, मूंखे कंहिंजे साम्हूं ॾिनी आहे, कुझु बि आहे, मोस्ट वेलकम, मां हाज़िर आहियां। माना तव्हां वटि उनजी डेटा जे हवाले सां या वीडियो ऑडियो जे हवाले सां कुझु न आहे, इहो तव्हां ते जेको इल्ज़ाम आहे उहो सरासर कूड़ो आहे? जी बिल्कुलु। अगरि मां उन्हनि खे किथे मेंशन कयो आहे कि उनजी का रिकॉर्डिंग मूं वटि आहे या उनजी को वीडियोज़ वग़ैरह मूं वटि मौजूदु आहिनि जंहिंजे मुताबिक़ मां उनखे ब्लैकमेल कयां, त मैसेज खणी अचे, स्क्रीनशॉट खणी अचे, मां हाज़िर आहियां। मुर्तज़ा, तव्हां हाणे चओ पिया त तव्हां वटि कुझु ऑडियोज़ जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि जेके तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस में जेको आहे उहो मीडिया खे ॾींदा, उहो कहिड़े क़िस्म जूं ऑडियोज़ आहिनि? ॾिसो, जेकी मां वटि ऑडियो रिकॉर्डिंग मौजूदु आहे उन मुंहिंजे ब्रांच मैनेजर खे कॉल कई, जेकी मूंखे ब्रांच मैनेजर ॿुधाई त उन क्लैरिफिकेशन लाइ कॉल कई कि जेकी स्टेटमेंट प्रिंट आउट थी आहे या जेकी ट्रांज़ेक्शन थी आहे उनमें मां तव्हांजे बैंक जे अकाउंट होल्डर मां आहियां, मुंहिंजे वालिद साहब सां मुंहिंजो कोई कंसर्न न आहे।
त मां तव्हांजे एम्प्लॉय जे खिलाफ़ का बि कंप्लेन न कई आहे, मूंखे का इशू न आहे, मां ट्रांजेक्शन जे हिसाब सां अमाउंट जे हिसाब सां मुंहिंजी का कंप्लेन न आहे। मुर्जा तव्हां जेको पहिरियों तव्हांजो इंटरव्यू हुन में तव्हां ॿुधायो त तव्हां जो सैर आफ्ताब सां रिलेशन हो ऐं उन तव्हांखे शादी जी ऑफर कई, इहे मामलात ख़राब कॾहिं थिया जेकॾहिं ॿुधाइण चाहियो त? जी, जेकी ही कंप्लेन थी तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो कि आफ्ताब अहमद मुंहिंजी कंप्लेन करे मुंहिंजो ट्रांसफर सखर करायो। मां पहिरें इंटरव्यू में तव्हांखे सजन खे इहो जेको खे ॿुधायो त मां 22 जुलाई ते जॾहिं मां बैंक ॻाल्हि बि मां रिज़ाइन कई मां त उन खां बाद मां हमेशह लाइ कराची हलियो वियुसि। न पर मां अञा बि तव्हांखे जेको आहे न खुलियल नमूने पुछणु चाहियां थो, छो जो जेके ॾिसण वारा नाज़रीन आहिनि उहा इन ॻाल्हि ते खे सवाल जी जी उथारनि था बिल्कुलु त तव्हांखे डॉक्टर सैर आफ्ताब पाण शादी जी ऑफर कई, जी त पोइ शादी जी ऑफर ऐं तव्हां सां उनजो अहिड़ो सुठो रिलेशन उहो ख़राब छो थियो? जी, जॾहिं मुंहिंजो ट्रांसफर थियो न सखर ऐं मुंहिंजी फैमिली एग्री न थी आहे, मूंखे थ्रेट्स मिलिया त मां हिकु मिडिल क्लास फैमिली आहे, मां कंहिं इन इंक्वायरीज़ में या कंहिं इशूज़ में केसनि में या कंहिं मसइलनि में असां हमेशह खां ई साहेड़ियुनि खां परे रहिया आहियूं ऐं इन जे करे मां इन्हनि खां साइड थी वियुसि। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायो कि जेको जॾहिं मां उन सां ॻाल्हाईंदो कोन हुउसि त मूंखे एडवाइस कंदी कि मूंसां ॻाल्हाए वञा, मां पंहिंजे पाण खे इंजेक्शन कंदसि, माना इन भावुनि जे करे मां साइड थी वियुसि। तव्हां इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो सैर आफ्ताब कंहिंजे प्रेशर में आहे? जेकी वीडियो बयान जारी थियो आहे उहो उन खां ज़बरदस्ती ॾियारियो वियो आहे, छा सम्झो था त सैर आफ्ताब तव्हांजे अगेंस्ट थी बीह रही आहे? जी, इन शइ जो मां कुझु न चवंदुसि, उहो उन्हनि खे ख़बर, उन्हनि इहो जेको वीडियो रिकॉर्डिंग ॾिनी आहे त उन्हनि खे ज़ाती तौरु ख़बर आहे कि मुंहिंजी क्लैरिफिकेशन बि उन्हनि पंहिंजे ऑन हैंड रिटन सां ॾिनी, इहा वधीक उन्हनि खे ख़बर हूंदी। चलो ठीकु आहे।